अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध जो इंतहाई सुलझणो लेखक अली गुल छछर बि हादसे हथां हयाती हाराए वियो। खेसि भेटाउनि जा गुलाब आछींदे शबीर कोरी जो लिखे थो। अली गुल छछर सिंध जे उन्हनि शख़्सियतनि मां हिकु हो जिन पंहिंजे कलम सोच ऐं हमदर्दी सां माण्हुनि जे दिलनि में जाइ ठाही। हू न रुॻो हिकु क़ाबिल साफ़ी हो, पर हिकु हसास दिलि वारो इंसानु पिणु हो, जेको हर वक़्तु समाज जे ॾुखनि दर्दनि ऐं हक़ीक़तनि खे उजागर करण लाइ कोशिश रहियो। अली गुल छछर जी साफ़ जो मक़सदु शोहरत हासिलु करणु न, पर सचाई खे आवाम ताईं पहुचाइणु हो। हुन हमेशह बेबाक अंदाज़ में लिखियो, ॻाल्हाई ऐं हक़ लाइ आवाज़ु उथारियो। संदसि लिखड़नि ऐं रिपोर्टनि में न रुॻो ॼाण हुई, पर अहसास ऐं दर्द बि हो। हूअ उन तबक़नि जो आवाज़ु बणियो जिन वटि पंहिंजी ॻाल्हि चवण जो वसीलो न हो। अली गुल पंहिंजी ज़िंदगी में सादा मिलनसार ऐं नरम दिलि इंसान तौरु सुञाणप ठाही। हूअ हर कंहिं सां मुहबत सां मिलंदो हो, हमेशह माण्हुनि जी मदद लाइ तयारु रहंदो हो। संदसि ओचितो विछोड़ो उन्हनि सभिनी दोस्तनि, साथियुनि ऐं पढ़ंदड़नि लाइ वॾो सदमो बणियो, जेके हुनखे दिलि सां चाहींदा हुआ। अॼु बि जॾहिं संदसि नालो अचे थो त ज़हन में सचो बहादुर ऐं दर्दमंद दिलि रखंदड़ साफ़ी जो चहिरो साम्हूं अची थो वञे, जेको पंहिंजे कलम सां सिंध जी ज़मीन माण्हुनि ऐं सच लाइ जदोजहद कंदो रहियो। अकबर अली दल लिखियो, इंसान जी ज़िंदगी ऐं उनजी कमाई, हिकु अज़ीम इंसान जी पुॼाणी। शहीद अली गुल छछर सां असांजी मुलाक़ात न हुई, पर हुनजा दोस्त असांजा भाइर आहिनि। ख़ासि तौर ते भाउ धणी बख़्श बारी जो, फज़ल खोसो, सदाम खोसो, बादल खोसो ऐं ॿिया खोड़ दोस्त, जंहिंसां हर वक़्तु महफ़िलनि ऐं दावतनि में कचहरियुनि में अली गुल खे ॾिसंदा हुआसीं। ईअं लॻंदो हो त हीअ सभु सॻा भाइर आहिनि। हिननि दोस्तनि पाण में जेका गॾिजी ज़िंदगी गुज़ारी, उहा ज़िंदगी अॼुकल्ह सॻा भाइर बि पाण में नथा गुज़ारिन। अली गुल जी ज़िंदगी जी कमाई साफ़ नज़र आई त हुन ज़िंदगी में ॿियो कुझु कयो न कयो, बाक़ी दोस्त भलोड़ कया, जेके हुनजे विछोड़े ते उछंगारूं ॾेई रोई रहिया हुआ। हर अखि आली नज़र आई। पुनहल जमाली भेटा पेश कंदे लिखियो त प्यारो अली गुल छछर बि नेठि मोकिलाए वियो। हुन जे विछोड़े ते ॾाढो ॾुखु पहुतो ऐं अंदर में अली गुल जी यादि बार बार रूह जे दरवाज़े खे खड़काईंदी रही। अली गुल संगत में माठीणीअ ख़ामोश तबियत जो मालिक ऐं ॿुधण जी सघ रखंदड़ साथी हो। कॾहिं कॾहिं त शौकत मेमण ऐं अब्बास कोसू सां गॾु रूपा माड़ी जे लान में इंतिहा दर्जे जा बहस थींदा हुआ ऐं अली गुल मुस्कुराईंदो रहंदो हो ऐं असांजी सियासी बहस खे इंजॉय कंदो हो। जेकॾहिं जवाबु ॾींदो त उहो बि मुख़्तसर ऐं मुरकंदे ॾींदो हो। अली गुल फ़क़ीरानी तबियत ऐं कुशादी दिलि रखंदड़ इंसानु हो। अक्सर मसनूई चहिरनि खां नफ़रत कंदड़ जुआन हुयो। बसि यार अली गुल, ज़िंदगी जी ओचिती मोकिलाणी जीव झोरे छॾियो। अञा कचहरियूं करणियूं हुयूं। तुंहिंजे मुरकंदड़ नूरानी चहिरे जो दीदार करे अक्सर मुसाफ़िर अखियुनि खे सुकून बख़्शियो हा, पर रूह जी ताज़गी ऐं अखियुनि जो सुकून अधूरो छॾे हमेशह लाइ मोकिलाए वई। तुंहिंजी कमी हमेशह महसूसु थींदी रहंदी। राशिद रोलाक लिखियो, अली गुल छछर सच बि वरी सब्र वारो कमाल जो माण्हू हो। हुन सां प्यारे शौकत मेमण जे आश्रम समेत NGO जे सॾ वारनि महफ़िलनि में खोड़ कचहरियूं हुयूं। खीर थर पार्क समेत जाबलू पट्टीअ जी वॾी ॼाण रखंदड़ समाज सुधारक हो। हैदराबाद जी थधी सड़क ते रोड हादसे में हू अस्पताल में वेंटिलेटर ते ज़िंदगी ऐं मौत जी जंग विढ़ी रहियो। हुन जे साह जो सॻो टुटी पियो। तमामु घणो अफ़सोस थियो। अली गुल तन मन जो साफ़ सुथरो साथी हो। अली गुल खे भेटा पेश कंदे गौतम चना लिखे थो, हूअं त हूअ मुंहिंजो ॻोठाई हो। असांजी जनम भूमि हिकु ई हुई। हू अञा बालक पिण में हो त असांजे सियासी सफ़र जो साथी थियो। उहो 90-91 जो साल हो। उन वक़्तु क़ौम परस्त सियासत जो रोमांस हो। हिकु ॻोठ खां ॿिए ॻोठ ताईं, हिकु शहर खां ॿिए शहर ताईं सियासी कारकुन जा पंध हूंदा हुआ। 3 ॾींहंनि में ॻोठ वॾा छछर असांजी सरगर्मी जो मर्कज़ हो। जो जाम साहिब जे कहरी दौर में जॾहिं चङा भला सियासत खां बान करे भॼी विया
ऐं पंहिंजूं सियासी सरगर्मियूं महदूद करे छॾियूं। उन वक़्तु जीअं सिंध तरक़ी पसंदि मुहाज़ जी मरकज़ी कांग्रेस बि अलीगुल छछर जे ॻोठ वॾा छछर में थी ऐं वॾा छछर जे दोस्तनि मेज़बानी कई। ईअं सियासत जो सफ़र जारी रहियो। अलीगुल खे निंढपिण खां लिखणु पढ़ण जो चाह हो। हूअ सोचींदड़ ज़हन हो ऐं पार्टी जे वाद वीज में नित नवां राया ऐं तजवीज़ूं रखंदड़ हो। हुन वटि सियासत में ख़िदमत जो जज़्बो हूंदो हो। उन करे ॻोठ क़ाइमु थियल सखी वेलफेयर एसोसिएशन खे मुतहरिक करे उन प्लेटफार्म तां कम में अॻियां रहंदो आयो। जंहिं दौर में असां शुरूआति कई उन वक़्तु न मोबाइल इंटरनेट ऐं जदीद ज़माने जूं सहूलियतूं ॼाण जा वसीला बि महदूद हुआ। उन उंताही वारे दौर में अलीगुल राय ॾिनी त इलाइक़े जे मसइलनि खे उजागर करण लाइ का 15 वार अख़बार जारी कजे। असां ॿिनि माण्हुनि गॾिजी उन कम जी शुरूआति कई ऐं जियापो नाले 15 वार अख़बार जो पहिरियों पर्चो आणे वियासीं। पोइ उन सफ़र में शौकत मेमण बि असां सां अची सहिड़ियो। ईअं जियापो अख़बार मांझंदि जामशोरो ऐं कोटड़ीअ जी 15 वार वॾी अख़बार थी उभिरे, जंहिंमें न रुॻो इलाइक़े जे मसइलनि ते लिखियो वेंदो हो पर गॾोगॾु सिंध जे क़ौमी मसइलनि ऐं क़ौमपरस्त सरगर्मियुनि खे निमाया करे पेश कयो वेंदो हो। ईअं अलीगुल छछर हिकिड़ो सरगर्म किरदारु थी रहियो ऐं सदाईं जुस्तजू में हो। संदसि सियासत जो सफ़र असांखां धार थियो पर हुन कॾहिं बि दोस्ती जो रस्तो धार न कयो। हुन जंहिं सियासी रस्ते जी चूंड कई पर अॻिते हली खेसि इहो अहसासु थियो त उहो हुनजी ग़लती हुई। पर पोइ चयाईं यार गौतम हाणे ज़हन ज़मीर अव्हां सां गॾु आहे, वक़्तु मिलियो त वरी साथ में जुड़िबो। पर वक़्तु खेसि विथी न ॾिनी। हुन आख़िरी भेरो संस मौत खां कुझु ॾींहं अॻु फ़ोन कई, किथे आहीं, मूंखे ॻोठ हैदराबाद कॾहिं ॾे। मूं खेसि चयो जल्द अचिबो। कहिड़ी ख़बर त संदसि उहा काल आख़िरी हुई ऐं हाणे हैदराबाद उन ॾींहुं वञणो पवंदो जॾहिं पाण बिस्तरे ते हूंदो। चाहींदे बि खेसि ॾिसी नथे सघियसि जो डॉक्टरनि जे सख़्तु मन थियल हुई। मुलाक़ात बसि उन ॾींहुं ICU जे वार्ड अॻियां वेंदे के कलाक गुज़री विया। संदसि माइट दोस्तनि जी अच वञ जो सिलसिलो जारी हो। कंहिं महिल आशिक़ भटी आयो, कंहिं महिल अमीन मलाह पुराणो साथी अरबाब दस्ती बि अची पहुतो। ख़ुदारीनो खोसो सारंग खोसो मूंखां अॻु मौजूदु हुआ। साईं हैदर मलाह, ख़ुदा बख़्श दरस, मोहम्मद अली अबड़ो बि आया, मोहम्मद ख़ान अबड़ो, शौकत मेमण, अहमद मलाह समेत काफ़ी दोस्तनि जो तइदादु उन ओसिड़े में हो त मन खां चङी ख़बर मिली पवे। हाणे हू परे हलियो वियो, न मिली सघंदो, बसि संदसि यादूं रहंदियूं। हीअ असीं भेटाउनि जा गुलाब आछे रहिया हुआसीं ख़ूबसूरत लेखक अलीगुल छछर खे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन